हाकिम खान जो हाल हवाल निसार खान का थिया कल टियोड़ी कोठी ज़ाहिर कोन थो थिए। बाबा साईं निसार खान जी असांखे का बि ख़बर न आहे, केॾा अचे थो केॾा वञे थो, निसार खान ॼाणे तव्हां ॼाणे। बाबा साईं निसार खान खे तव्हां एतिरी डरंदी आहे, ईअं न थिए पंहिंजो सिर बि खणाए ऐं असांजो बि खणाए। हाकिम खान तव्हां अञा ॿार आहियो, तव्हांखे का बि ख़बर कान्हे का। निसार खान शींहं आहे शींहं, गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जी हिकु ॾींहं वारी ज़िंदगी उहा बहितर आहे। निसार खान शींहं आहे, जेका राति क़बर में लिखियल आहे साई मिलंदी, जेको माल खे वणंदो सो ई कंदो। तव्हां दिलगीर न थियो। मरी रात तबाग के जा
किया है ओबा जो हाल वाल साईं असां मौलादार सां 3 साल पहिरियां मैट्रिक कई से उन खे पंहिंजी न्याणी पाणाए ॾिनी हाणे हुनजो पुटु मरी वियो आहे हाणे उहो मूंखे संग ॾियण खां इनकार कयो इन्हीअ जे करे साईं जन वटि पेश थियो बोला दादा तूं हिननि खे संग छो नथो ॾी बोतार पैसा भरण लाइ मां तयारु आहियां पर धीअ जो संग मां न ॾींदुसि धीअ मुंहिंजी नंढी आहे शादी जे लाइक़ न आहे साईं असां त नाइंसाफ़ी आहे असांजी न्याणी हिकु ॿ ॿार बि ॼणिया अथसि हाणे हुनजो पुटु रज़ा इलाही सां फोत थी वियो आहे हाणे असांखे उहो संग नथो ॾिए हाणे संग ॾियण खां हुन इनकार कयो आहे ऐं साईं जन तव्हां वॾा आहियो जीअं तव्हांखे सम्झ में अचे असां उन ॻाल्हि में राज़ी आहियूं साईं साईं 2-3 साल जो मूंखे न ॾियनि मां इंतज़ारु कंदुमि साईं तव्हांजे साम्हूं हा करे मूंखे क़बूल पैसा त तूं भरींदे उहे बि 2 लख रुपया मुंहिंजी उताक जो ॾंड बाक़ी बाबा साह जे बदिले साह हिननि खां तूं संग वरितो आहे न्याणी वरिती आहे हिननि खे पंहिंजी न्याणी पाणाए ॾे ठीकु आहे साईं तव्हांजो फ़ैसिलो मूंखे मंज़ूर आहे मां हथियार थोरो मां कम मां अचां थो काॾे निसार खान अचां थो तव्हां हलो मां कम थो कार थी मोहब्बत खान कर थियो ख़ैर त आहे सोराब खे निसार खान क़तल करे छॾियो न मोहब्बत खान इहो सच आहे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी
निसार खान काले में है पुत्र बाबा साईं अज मां दुनिया के टाडा जई पंहिंजो अंदर ठारे आयो आहियां माता हवाल ॾियां थो आजा साईं ॿुधाए त असां लाइ कहिड़ो राणी वारो रण ॿारे आयो आहे नाज़र खान तू या पंहिंजी बक बक बस कर पहिरियां निसार खान खां पुछण कॾे त हू करे छा आयो आहे बसि वेहण साईं तू त असांजे लाइ राणी वारो ऋण ॿारे आहे तू त असांजे लाइ राणी वारो ऋण ॿारे आहे हुन खां पुछ त सही करे छा आयो आहे पहिरियां ई छा थो वञे किथे तूं सोराब खे त हा हा मां सोराब खे मौत जो मज़ो चखायो आहियां अदा तू त असांजो जीवन जंजाल करे छॾियो निसार खान क़त्ल करण खां पहिरियां तूं पंहिंजे पीउ बगे जो ख़्यालु करे मूं जेको कुझु कयो आहे सोचे सम्झी कयो आहे अॻिते जेको थियो ॾिठो वेंदो मुंहिंजी दिलि त चवे थी तव्हां छॾनि जी चमड़ी लाहे करे उन जो धाॻो करे जेको त निसार खान जे पेरनि जी जुतियूं ठारायां अड़े करे बि कतल आयो आहे न छा करे आयो आहे कहिड़ो आसमान किरी पियो इहो जेको मोहम्मद मुंहिंजो छा कंदो वधि में त वठंदो पर ॿिया हणंदो मां मुंहुं वारा ग़लती इंसान खां थींदी आहे जेके निसार खान कतल करे आहे त छा थी पियो अची बक बक लाथी थो खारा पुटु का ॻाल्हि न आहे जैसे मां गेरो आया तुझो वार भी गोरो थींदो मूंखे कसम आहे तुंहिंजी हिन मिटीअ जो मां दुश्मन खे कोन छॾींदुसि बाबा साईं ज़मीन ते चकर ले था वञो बाबा साईं रोक वञ के दुश्मन के बाहर शिकारी कुत्ता वांगर गोलींदा था वञनि बस कर हाणे बस कर कुझु बि न थींदो हिननि खे छा थींदो छोकी वञो तव्हां वञो ज़मीन जा चकर हणी अचो बुरो सिवा मोत बुरो वरी चओ जेको रोक हिननि खे निसार खान मतां भॻो आहीं छो त मुंहिंजो नालो आहे सूबेदार गुल मुजरम खे खराईंदो आहे बुल सूबेदार
असांजी पंहिंजी इहा हथ वॾी आहे न त तूं असांजो रस्तो रोकी। ॾाढो ॾुखियो कमु आहे सूबेदार, ॾाढो ॾुखियो कमु आहे। अरे हणो न हथनि में हथ कड़ी वठी हलो थाणे ते। सूबेदार हथ कड़ी हणण जी का बि ज़रूरत न आहे, असां पाण हलूं था थाणे ते। सूबेदार लॻे थो त जवान गैरतमंद आहिनि, ॾोकड़ बि जाम मिलंदा। बाबा साईं हाकिम खान खाता है अदा वारनि खे पुलिस पकड़े वई। बाबा साईं बात तोखे पहिरियों चयो त अदा वारनि खे ॿाहिरि न वञण ॾे। तूं कहिड़ो पी आई जो पंहिंजे पुट खे तूं पाण मौत जे मुंहं में धिके छॾियो। दादा खाना अञा तुंहिंजी उमिरि नंढड़ी आहे, तूं विच खां वधीक न सोच। अरे बस कर भोलड़ा पाण छुटी पवंदा। तूं वरी पाण वॾो थी वियो आहीं। हल त हणा न खला। सौट दादा न मुझा मिठड़ा माथा त बा शेरल अज तरे जी दुआ खां पोइ मां पुट सौरा पयो पलास कदम। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त ठीकु आहे, न त सिजण खां पहिरियां तव्हां पंहिंजा घर खाली करे वञो। वाह मां सात वाह, कुर्बान वञा तुंहिंजी मिठड़ी ज़ात तां। मासी छा मरी वई, ॼणो तो असांजो रिश्तो ई ख़तम थी वियो। वाह मां सात वाह, सोराब ॼणो मुंहिंजी औलाद न हुयो। मुंहिंजा सुलझण सवट मोहबत खान भाउ शेरल, मुंहिंजो मरण जीअण तव्हां सां गॾु आहे। ही हिकु जिस्म आहे पर सवे जिस्म हुजनि हा त ॿिए सौटनि तां कुर्बान करे छॾिया हा। चोरी चक पाण कुते जो कमु आहे, असां दुश्मन खे ॾींहं ॾिठे जो ड्रोड़ाए ड्रोड़ाए मारींदासीं। त पोइ अॼु राति मौत जो नज़ारो वॼाए हिन धरतीअ खे तुसां लाल कंदासीं लाल। अदा आशम तूं घर हल, असां दुश्मननि सां पाणे मुंहुं ॾींदासीं। छोजो ससी अकेली आहे, तूं हुते हल, साए दुश्मन आहिनि। निसार खान को खतरो न पैदा करे ऐं हिनखे कुझु सम्झायो। एतिरो बाबा साईं सिर ते न चाढ़ियो, तव्हां ॾाढो मचलो करे छॾियोसि। हाकिम खान मुंहिंजी ॻाल्हि कान खोले ॿुधी छॾ। तूं पर पुठ वेही करे भाउ जी जेको आहे न खिलाफ़ मूंखे भड़काईंदो न कर। निसार खान मुंहिंजो पुटु आहे, पुटु। तव्हां चारई मुंहिंजा पुट आहियो, पर ॻाल्हि इहा ई आहे त हर हिकु इंसान जी जाइ पंहिंजी हूंदी आहे। कंहिंजे नसीब सां कंहिंजी रीस न हूंदी आहे। जेकर निसार खान जा नसीब भला आहिनि त तव्हां हुन में अरिया न थियो। बाक़ी ॻाल्हि इहा ई आहे जेकर मां मरी वञा त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, निसार खान जी इज़त कयो या न कयो। बाक़ी मां पंहिंजी हयाती में निसार खान खे रोईंदो नथो ॾिसी सघां। ऐं हा, जेकर ख़ुदा न ख़ास्ता मां बीमार जे बिस्तरे ते सुम्ही वञुमि त मां पंहिंजी हयाती में पद जेको आहे निसार खान खे बदिराईंदुमि, तव्हांखे न बदिराईंदुमि। तव्हां इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि करे छॾियो। निसार खान जे लाइ ॿीहर मूंखे न भड़काईंदो कर। ईअं न थिए जो मां पंहिंजी हयाती में तोखे पंहिंजी मिर्चनि वञो बेदख़ल करे छॾियां। वेही करे भाउ जे ख़िलाफ़ मूंखे भड़काईंदो। जीअं बाबा तव्हांजी मर्ज़ी। निंड नथी अचे छा? काफ़ी राति गुज़री वई आहे। छा भला पुट शराब जी तव्हांखे यादि थी अचे छा? अदा मरण वारा कॾहिं मोटी न ईंदा आहिनि। अदा शेर निंड त तोखे बि नथी अचे। मां जंहिंमहिल बि अखि ॿुटियां थो
सौरभ वीचारो मुंहिंजी अखियुनि जे अॻियां बीठो आहे, चवे थो बाबा पाणी भरे जाए। बाबा चांहि पीअंदी? तूं ॿुधाए शेरल मां निंड कीअं कयां, कीअं कयां? खबरदार ओडेरा मता भगवान, जेकॾहिं मुंहिंजो वसोले हां त हिन धरतीअ ते हिकिड़ो ज़ालिम बि न छॾियां हां, पर साह जे बदिले साह। शहरियार खान, तूं मुंहिंजो पुट क़तल करे आराम जी निंड सुम्ही पियो आहीं, माना त तूं असांखे कुझु न सम्झो। मोहम्मद खान हथियार हथ में खणी करे पाण खे मुड़स माण्हू थो सम्झी। मां एतिरो बुद्धू न आहियां जो तुंहिंजे बबकियुनि खां डिॼी वञा। बाक़ी तूं मुंहिंजे पुट खे क़तल कयो आहे, तोखे इन जो जवाब ईद जे बदिले पथर सां मिलंदो। जेकॾहिं हकम खान जे बदिले में मां तुंहिंजी 7 नसुल तबाह कया त पोइ मूंखे शहरयार करे मंजाए, जेकॾहिं न त मुंहिंजो नालो फेरे करे कुतनि ते रखी छॾजांइ। तूं पाण खे छा थो सम्झी त मां जवानपुर जे लाश मथां वेठुमि? कॾहिं बि न। हीउ जेको मुंहिंजो अंदर आहे न, इहो पत्थर आहे, पत्थर। मां हिकु पत्थर जो इंसान आहियां। तोखे अहिड़ो रुआरींदुसि, अहिड़ो रुआरींदुसि, तूं रत जा ॻोढ़ा रोईंदे। तूं अञा ताईं शहरयार खान जो कहर ॿुधो बि न आहे। जेके मां तुंहिंजे मथे ते हथ रखुमि न, तुंहिंजो अचण वारियूं 7 नसुल बि गंजूं रहंदियूं, उन्हनि खे सिर ते वार न हूंदा। ऐं उहे अलाह साईं खां पनाह घुरंदा, असांखे शहरयार खान जे ज़ुल्म खां बचाइजाए। तूं छा थो सम्झी मां रोईंदुसि? कॾहिं बि न। शहरयार खान, मां जेतिरो वक़्तु तूं ज़िंदा रहंदुसि तोखे रत जा ॻोढ़ा रोआईंदो रहंदुसि। यादि रख शहरयार खान, जेको हिन धरतीअ ते ज़ुल्म जी बाहि ॿारींदो उहो ई उन में सड़ी राख थी वेंदो। अचो हलूं। सूबेदार ॿुधो आहे त हाकिम खान क़तल थी वियो आहे, उन खे मोहब्बत क़तल कयो आहे। न न न, ईअं नथो थी सघे। मोहब्बत हाकिम खान खे मारे ईअं फरार थी वियो ऐं असांजे अखियुनि में धूड़ विझी वियो। हू मलाइको जा जिन, मूंखे सम्झ में नथो अचे। संतरी, यस सर। मुंहिंजो नालो आहे सूबेदार अजब गुल, मुजरिम खे ॾेराईंदो आहियां गुल। सर, असांखे इन लाइ वॾी प्लानिंग करणी पवंदी। संतरी, असांजी हर सोच कामयाब न थी वञे। रेस वॾे जे पुट जो क़तल थियो आहे। साहब, मुंहिंजी सलाह मञो त हाणे जो हाणे मोहब्बत ऐं मोहब्बत जे पुटनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। हा महबूब, चवीं सच तो। हाणे जो हाणे वञ शहर, नाकाबंदी कर, किथे हू निकिरी न वञनि। छोकरा, हैबत खान जे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु कर। मां तोॾे दुआ घुरण आयो आहियां, जीअं रब जी रज़ा। जी हैबत खान। शहरयार खान, ख़ुदा चल तोखे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं मेड़ थी बि आयो आहियां। हुकम कयो हैबत खान, हुकम कयो। शहरयार खान, मूं ते 7 राजी जी पग आहे। ख़ुदा खे मञियो, ही खून ख़राबो बंदि कयो। तव्हांखे वास्तो आहे ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जो। हिन धरतीअ खे क़तल गाह न बणायो। असांजी सिंध धरती बुज़ुर्गनि ऐं वलियनि जी आहे। बुज़ुर्गनि त असांखे अमन जो पैगाम ॾिनो आहे, त पोइ असां कातिल कीअं बणिजी वियासीं? शहरयार खान,
इन खां वधीक तोखे ॿियो सुंदरी मौक़ो कोन मिलंदो पंहिंजा ॿई पुट बि छॾाए वञ उन खां बाद ॾिठो वेंदो जेके ईअं न कंदे त तुंहिंजा ॿई पुट जेल में ई रहंदा छा थो सोचे शहरियार खान ठीकु आहे अहमद खान त ठीकु आहे शहरियार खान आचर ई ॾींहं पुॼी वेंदो ठीकु आहे अहमद खान फैसले करण में अलाह बि राज़ी आहे अदा साईं हाणे छा थींदो कल त पाण हाकिम खान खे मारे छॾियोसीं पुलिस हाणे पंहिंजे कढा अलाह भलाई कंदो हेबत खान सां ॻाल्हायूं था अदा ख़बर आहे न कोन को रस्तो निकिरी वेंदो माता त हां छो लाथो अथव जेको थियणो हो सो थी वियो हाणे मुड़ुस थी मोह ॾींदासीं खबरदार नवेदित छा थो भा छा थो भा अदा छा थो दुश्मन हमलो कयो आहे अदा असांजी क़िस्मत फिटी वई अदा अल्लाह तोखे ख़ैर कंदो सच्ची सां तूं लाॻो न हले अल्लाह तोखे हयात ॾींदे अदा हे ज़िंदगी बेवफ़ा आहे का ख़बर कान्हे कॾहिं मौत जे महिमान थिए शेरला अल्लाह तोखे ख़ैर करे मुंहिंजी हयाती जा ॾींहं बि तोखे लॻनि तूं हे कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मुखे
मूंसां गॾु हलियो हो जानी, जिते जिते घुमियो हो जानी, उहे रस्ता चुमण जो मूंखे यार रुअण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रुअण जो, मुंहिंजो न कयो उल्को, बार दिल जो कया हल्को, अखिड़ियुनि खे वसण जो, मूंखे यार रुअण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रुअण जो। जेसी ताईं जीअरो हूंदुसि, घुराई अयाद मरोंदुसि, जेसी ताईं जीअरो हूंदुसि, घुराई अयाद मरोंदुसि, सवें खुदि का भरण जो, मूंखे यार रुअण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रुअण जो, मुंहिंजो न कयो उल्को, बार दिल जो कया हल्को, अखिड़ियुनि खे वसण जो, मूंखे यार रुअण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रोवण जो, मूंखे यार रोवण जो। इहो सुठो न आहे कयो, तोखे हिकु ॾींहुं पछताइणो पवंदो। तोखे ख़बर त आहे न पवंदी। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। जो सरदार भाई जो हम साईं खुश आयो तो केरा शुक्र अल्हम्दुलिल्लाह तान खुश आयो संतरी मन बाबा बोता आया चाय खणिया ये कर हम साईं जो हाल वाल खैर में चढ़ दियो हुकुम क्यों मां पाण हाज़िर थिया सूबेदार मां एसपी साहब सां मिली आयो आहियां आचार्य ॾींहुं 10 वॻे शहरियार खान ऐं मोहबत वारनि जूं ॻाल्हियूं रखियल आहिनि मुंहिंजे बंगले ते तूं दादन खे वठी मुंहिंजे बंगले ते पहुची वञाए खान साईं तव्हां में जल्द हुजे ख़ुदा कंदो तव्हांजी कोशिशि सां खूनी खेल ख़तमु थींदो सूबेदार मां हाणे हलां थो मूंखे मोहबत वारनि सां मिलणो आहे साईं जेतिरो थी सघेव नफ़रत जी बाहि खे ख़तमु कयो अचो अचो बुधायो साईं तव्हां वेहो मोहबत मां हिते वेहण न आहियां कम घणा ऐं वक़्तु घटि आहे हुकुम कर सरदार साईं मोहबत ही तव्हां जेको खूनी खेल खेॾी रहिया आहियो उन खे ख़तमु करण लाइ मां अव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां अर्ज़ु खान साईं तव्हांजो हुकुम अखियुनि ते दादन खे पुलिस वठी वई आहे ऐं शेरली का बि ख़बर न आहे त हू ज़िंदा आहे बि न मिठड़ा मां साथ ख़ैर गुर ख़ुदा खां
शेरल इन वक्त सही सलामत हाशिम वटि आहे। खान साईं वे तो सही कुछ खाओ पियो तो सही। मूंखे तव्हांजो खाइण पीअण हराम आहे जेतिरे ताईं तव्हां फ़ैसिले ते राज़ी न थींदो। बानी खे छा मजाल जो कॾहिं ते न चढ़े। बाबत त पोइ ठीकु आहे, आचरे ॾींहं 10 बजे मुंहिंजी औताक ते पहुची वेंदो। चङो हाणे मां हलां। शरीफ कादम मुझी गाल कन खोल दो। मां तव्हां खे इन लाइ घुरायो आहे त बाबा साईं बिलाशुब फ़ैसिलो करे, पर मूंखे फ़ैसिले खां पहिरियां हाकिम खान जो पड़ाव करणो आहे। साईं असां तव्हांजे हुकुम जा गुलाम आहियूं, पर साईं वॾो छॾे तव्हां बाबा साईं खे। असां हाकिम खान मोहम्मद जो कहिड़ो गुनाह कयो हो जो मोहम्मद असांजे साम्हूं ऐं बाबा साईं जे साम्हूं अदा खे क़तल कयो। होतार नंढा निसार खान वे सोराब के कत्ल कयो। हा मां मञा थो अदा निसार खान क़तल कयो त पोइ बाबा साईं मां उन जी मुलाक़ात ते बि कोन आया हूं। जीअं नंढे साईं जो हुकुम। सुभाणे 9 बजे खां पहिरियां हेबत खान जे बंगले ॿाहिरि हली वेंदासीं। रईस नला गोला खोड़े हली वेंदासीं, जाके मुआ जाके बचा। ये फायरिंग छा जी आहे? मूंखे का बि ख़बर न आहे। अचो त हलो ॾिसो। खुदा जे वास्ते फायरिंग बंदि कयो। रसूल जे वास्ते फायरिंग बंदि कयो। खुदा जे वास्ते फायरिंग बंदि कयो। रसूल जे वास्ते फायरिंग बंदि कयो। खून ख़राबो न कयो, न कयो। फायरिंग बंदि कयो। हैबत खान अलाह जे रसूल जा वास्ता थो विझे, फायरिंग बंदि कयो। भले शहीद थी वञो पर फायरिंग न हलायो। फायरिंग बंदि कयो, बंदि कयो, फायरिंग बंदि कयो। हली जाओ। फायरिंग तो बंद थी वही। अचो त हलूं हाणे। सूबेदार मुंहिंजो मालिक मुंहिंजो अल्लाह इन ॻाल्हि में राज़ी आहे। ॿधूं पाण में ठहनि। शहरियार खान मोहब्बत अॼु मूंखे ॿुधायो कंहिंजे माण्हू ने अॻिलाई कई। हैबत खान अॻ में बि अॻिराई मुंहिंजे पुट ने कई, हाणे बि अॻिराई मुंहिंजे माण्हुनि कई आहे। ठीकु आहे शहरियार खान,
अॼु जो मुंहिंजो फ़ैसिलो तव्हांखे क़बूल हूंदो। जी सरदार साईं, हुकुम कयो। मोहबत तव्हांखे बि क़बूल हूंदो। त पोइ ॿुधो, खून खून में पाड़ियोसीं। बाक़ी ॿई चकर अॻिलाई शहरियार जे माण्हुनि जी, जंहिंजो इक़रार शहरियार खां न तूं पाण करे चुको आहीं। अॻिलाइन जो तो ते मां दंड रखां थो। ॿई पासा पुलिस जो ख़र्चो तूं भरींदे, केस बि ख़तम तूं कराईंदे, छो जो तुंहिंजे माण्हुनि अॻिलाई कई आहे। ऐं हा, 10 लख मोहबत खे भरे ॾींदे। तोखे क़बूल आहे? ठीकु आहे सरदार साईं, मूंखे तव्हांजो अॼु जो फ़ैसिलो क़बूल आहे। मां हिन वक़्तु 5 लख दुआ में ॾियां थो। बाक़ी जेको हफ़्ते में मां बक़ाया रक़म अदा कंदुसि। त पोइ उथो शहरियार खाना। मोहबत पाण में भाकुर पायो। पंहिंजी इहा सिंध धरती अमुन जी धरती आहे, अमुन जी। पाण में भाइर थी रहो। सुठो हिन में आहे। फैसलो थी वियो। अदा वञण वारा कॾहिं मोटी न ईंदा आहिनि। असांजो मुक़दर टुटियल हो, असांजो जोर टुटी वियो। रो न शेरल, रो न। रोई करे पंहिंजो अंदर न साड़। हिकिड़ो ॾींहुं पाण खे बि ओॾे हलणो आहे। ससी बस ठीकु आहे अदा, हाणे मां हलां थो। ससी हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां घर वञा। अदा शेरल, हिकु बार ही तूं हिते तरस, जेसीं ताईं तुंहिंजी तबियत सही थिए। शेरल, अदा सही थो चए, तुंहिंजी अञा तबियत सही नाहे। बस हाणे मां हलां थो। अदा मोला बख्श, ख़ैर सां फ़ैसिलो बि थी वियो ऐं सोराब जो पलांद बि थी वियो। अदा मोहबत, तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? मुंहिंजा मिठड़ा प्यारा भाउ, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं हाणे शादी कर। तूं ख़ामोश छो आहीं? मां ख़ामोश इन लाइ आहियां, अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए थी। ख़ुशी करण बजाए दिलि मातम करण थी घुरे। अदा साईं, तव्हां शादी कयो। वञण वारा कॾहिं मोटी न ईंदा आहिनि। तव्हां शादी कयो। जीअण जे लाइ को न को सहारो वठणो पवंदो आहे। अदा वे सौट मोला बख्श, अल्लाह खे यादि करे मोड़ ॿध। मुंहिंजा मिठड़ा मासा त असां सम्झूं था त जिते बाहि भरे उते हंधु सड़े, पर ज़िंदा रहण जे लाइ ख़ुशी बि ज़रूरी आहे। तव्हां बि हिन ॻाल्हि में राज़ी हो, पर मां बि इनकार नथो करे सघां। अदा जीअं तव्हांजी मर्ज़ी। अदा मां अशम सां ॻाल्हाए छॾियो आहे। सुभाणे तव्हां मोला बख्श जी मंग वनमा में विया अचो। जेल में का तकलीफ़ त कोन आई। बाबा साईं, अल्लाह जी महिरबानी आहे, तव्हां जे हूंदे असांखे का बि तकलीफ़ न आई। नज़र खान दे हाल वाल
जेल में दोस्तनि जी यादि ईंदी हुई या मुंहिंजी? बाबा साईं जेल में दोस्तनि जी यादि बि ईंदी हुई पर वधि खां वधि मूंखे अदा कादर खान जी यादि ईंदी हुई। अॼु मूंखे पुछी चले न सही न असां ग़रीबनि जी जाइ साईं जन जी जुती में आहे। न न अॼु तुंहिंजे वेहण जी जॻह हेठि न पर मथे आहे मोला दादा, मथे वेह। साईं असां ग़रीब तव्हांजे पेरनि जी खाक आहियूं। मोला दादा इहा न पेरनि जी दर्द उदामी करे जेॾी महिल अखियुनि मां पवंदी आहे न त वॾी तबाही मचाए छॾींदी आहे। साईं मां तव्हांजो मतिलबु न सम्झो। तूं कुझु न सम्झंदे मोला दादा, तूं कुझु बि न सम्झंदे। छो जो सुभाणे तुंहिंजी धीउ जी शादी आहे। हा साईं ख़बर आहे। वञी करे धीउ जे मथां ढिलो पाणी जो हारे धीअ खे वनवा मां उथारे छॾ। वञ। साईं इहा मिटी त पुराणी थियल हुई। मोला दादा जेकॾहिं खॾु घर में हुजे न तूं वरी ॿाहिरि न छॾाइबो। मोला दादा तूं एॾे वॾे तूफ़ान खे दावत ॾेई वियो आहीं जो किथे तुंहिंजो घर ॿार पुरज़ा पुरज़ा न थी वञे। जेके बि खून थिया उन जो ज़िम्मेवार तूं हूंदे ऐं तुंहिंजी धीउ बेवा थी वेंदी। कुझु सियाणो थी मोला दादा, कुझु सियाणो थी। न ख़ुदा वास्ते पुत्र साईं अहिड़ो ज़ुल्म न कजो। वञ पंहिंजी धीअ खे वञी करे वनवा मां उथारे छॾ। अरे चयो मां वञ वञ न, ॿुधी नथो? वञ न। अदा शाहनवाज घर कोने जा? अदा त घर में कोन्हे। अदा घर कोने त मां हितां वापसि थो वञा। छो मुंहिंजे सिर जा साईं तूं गैर आहीं छा? ही बि तुंहिंजो पंहिंजो घर आहे। ससी मां अदा से खे सॾु ॾियण आयो हुयुसि। सुभाणे अदे मौला बख्श जो निकाह आहे। लसी लप पी वञे हा, मखण सां मानी खाई वञे हा। मां ससी दा तो तां मां सदको वञा। हिन दिलि खे वधीक सद में साण जी सघ कोन्हे। मथां को गैर ॾिसी करे गिला करे चङो मां हाणे हलां थो। सुभाणे अदा से सां गॾु अची जां।
बाबा ये तो छा गयो बाबा छा थियो पुट तुझी शादी मौला बख्श सां नथी थी सघे बाबा आखिर छो मां खून ख़राबो नथो ॾिसणु चाहियां तुंहिंजी शादीअ में अंधे उसूलनि जी दीवार अची चुकी आहे मुंहिंजी न्याणी जेके तूं किराए सघी थी न मां बाबा मां कहिड़ो गुनाह कयो आहे मां शरीयत मुहम्मदी तहत मौला बख्श सां तुझी रज़ा खुशी सां निकाह पई कयां मां मौला बख्श कद कटाइण नथो चाहियां सिंध धरती जा अदा मुड़स त वनी ऐं बनी त सिर कटाईंदा आहिनि बाबा तूं बि मुस्लमान आहीं ऐं मां बि मुस्लमान आहियां रुॻो उन ख़ुदा खां जे तोखे ऐं मूंखे पैदा कयो आहे मुस्लमान जो कंध कटिजी त सघे थो बाबा सिवाय अलाह जे कंहिंजे बि अगरि नथो झुकी सघे बाबा मां हवा जी औलाद आहियां मुंहिंजी शादी थींदी त मौला बख्श सां हू मुंहिंजो मिजाजी ख़ुदा आहे जेकॾहिं न थी त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि धीअ इहा ॻाल्हि आहे त तुंहिंजी मर्ज़ी पुट त मौला बख्श सां तुंहिंजी शादी ज़रूर थींदी चओ पुट छा ॻाल्हि आहे मां तोसां नाराज़ कोन थींदुमि तूं मुंहिंजो बचियो आहीं तूं ख़िदमत गुज़ार आहीं तूं चओ तोखे हर शइ माफ़ मुरादा तव्हांजो चवण न वरितो हुन पंहिंजी मुराद बास खे परणाए ॾिनी जेको वञण जे लाइ तयारु आहे छा मुराद असांजो चवण न वरितो हुन थी परणाए ॾिनी वञण ॾे मौला बख्श वञण ॾे मां उन खे पंहिंजे कोर्ट में न मारींदुसि हू मुंहिंजे कोर्ट जी हद क्रॉस करे उन खे उन जे कोर्ट में मारींदुसि अचो मूंसां मूंखे माफ़ कजाए थोरो अचण में मूंखे देरि थी वई मूं जेको आहे ही तुंहिंजी धीउ जे लाइ शादी जो तोहफ़ो आंदो आहे सरदार साईं हूअ त शादी करे हली वई भला दादा मूंखे सारी ख़बर आहे त सिज किथां उभरे थो ऐं किथां रहे थो साईं मूंखां नंढड़ी ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ कयो वाह भला दादा वाह तूं मुंहिंजे ऐं मुंहिंजे घोट खे असुरनि जी बर्बादी करे छॾी ऐं तूं उन खे नंढड़ी ग़लती थो चवीं पूरी क़ौम मूंखे पग बदिराई हुई ऐं तूं अकेले सिर मुंहिंजी पग रखी आहे ऐं मुंहिंजे घोट जे असूलनि जी ख़िलाफ़ वर्जी कई आहे ऐं तूं इन खे नंढड़ी ग़लती थो चवीं तोबा साईं तोबा मुंहिंजी कहिड़ी मजाल मोला दादा तूं उन ख़ौफ़नाक तूफ़ान खे दावत ॾिनी आहे जंहिंखे रोकण मुंहिंजे वस में न आहे हाणे उन जे करे तुंहिंजी धीउ सॼी ज़िंदगी हिन ॻोठ में न अची सघंदी ऐं हली करे तूं पंहिंजे अखियुनि सां पंहिंजी धीउ जो तमाशो ॾिस राम कयो सरदार साईं राम कयो ही वठ साईं ही त सपन आहे ऐं हल तूं जो अक्षर पंहिंजे अखियुनि सां ॾिस पाए मौलादाद पाए कमीना पाए मौलादाद पाए
मामन सा चाचन में मामन सा यार पंजो वठी आया ते धमाके सा दोस्त पंजो वठी आया ते धमाके सा ये खबर निसार खान हे काॾे आ गाड़ी खाली बीठी आ माण्हू कोन आहे मुड़ो काॾे आ बाबा साईं चोबास पंहिंजा माण्हू आहिनि ॿिया सभु भॼी विया बाक़ी घोट वार हिन जंगल में
बख्श काॾे भॻो थो नी बी मूंखे मुबारकी त वरिती वञ के गरीब पैदा कर तेरा ज़ालिम वॾे लाल पे अरे ज़ालिम किथे या दुराणे देख अरे कहां निकालो रखना राज अरे तो क्या मार अरे तू नंबरे अरे वनी मुझे पाजा वाटर का लाश किसी तरह क्वेश्चन का खबर पर क्या था फिकर जो छान जामा हल खबर ना है अदा मोला बख्श ऐं भाॼाई कहिड़े हाल में हूंदा ख़ुदा ख़ैर करे मोला बख्श जे सिर ते बाक़ी मां शहरियार खे अहिड़ो सबक़ सेखारींदुमि जो हुन जो अचण वारो नसुल बि मोहबत खान खे यादि कंदो ख़ुदा ख़ैर करे मोला बख्श के शहरियार जे हथ न चढ़े वञे असां त असांखे पुलिस खे इतलाउ ॾियणु घुर्जे न नूरन न इहा हक़ीक़त सभ खां पहिरियां हैबत खान खे करणु घुर्जे उन्हीअ खां बाद पुलिस परे न आहे अदा मोहबत दादन सही थो चए देर छा जी उथो मोटरसाइकिल हथार हथे खाली सही न हलण हथियार लाज़मी दादन असां त हथियार खणी अचो Oh,
मालिक जे गरीब पैदा कयो है त ज़ालिम पैदा न करी हिन सिंध धरती ते अहिड़ा ज़ालिम हूंदा त असां गरीब अनाज रहंदासीं ये फायर छा गया अरे दोस्तों निसार खान कौन पंहिंजे भाउ खे जो सुञाण में अचई दफ़नाए छॾजांसि न त काफ़िर समझी सड़ाए छॾजांसि अदा तोखे छा थियो अदा उतर बाबा साईं निसार खान खे तव्हां एतिरी डर ॾिनी आहे ईअं न थिए पंहिंजो सिर बि खणाए ऐं असांजा बि सिर खणाए निसार खान हाकिम खान सच चयो हो त बाबा साईं तू निसार खान खे ठारे ॾेई करे चङो नथो करी निसार खान हिकु ॾींहुं असांजी तॾहिं वेड़ कराईंदो तू हाकिम खान जो बि सिर खणायो अॼु जेको नादर खान जो बि सिर खणाई उन जे करे तोखे ज़िंदा रहण जो को बि हक़ कोन्हे को न बाबा हक़ निसार खान मुंहिंजो भाउ आहे वालेकुम सलाम यो खान साईं यो सूबेदार साहब मां हिते वेहण जे लाइ न आयो रोज़ आए ॾींहं बेगुनाह माण्हू मरनि था उन खेल जो न को न चले तो सो बि तुंहिंजी हथ में ऐं तूं आराम सां वेही करे तमाशो थो ॾिसे खान साईं मां छा कयां मजबूर आहियां जे विझूं था मोहबत में हथ एमएलए जी फोन जे विझूं था बख शहर खान में त एमपीए जी फोन जेसीं ताईं शादी लीडर पंहिंजो असर सूद बंदि न कंदा मां कुझु बि नथो करे सघां तव्हां कर जा सरदार आहियो मां कुझु बि नथो करे सघां अञा त तूं कुझु बि न कंदे मां सम्झां थो शहरियार खान जा तुंहिंजे हिन पेट में हराम जा टुकरनि टुकर खान साईं मां ॿिनि धुरनि ते एफआईआर करे छॾी आहे पर तव्हां बाक़ी वञी एसपी साहब सां राब्तो कयो
अदा मोहब्बत खान शेरियार खे तव्हां जवान पुट जो लाश तोहफ़े मंझि ॾेई आया आहियो, पर भेण ससुई जी का ख़बर न आहे, हू अलाए कहिड़े हाल में हूंदी। हाशिम होश कर, अल्लाह साईं ख़ैर कंदो। ससी शेरल जी मंग आहे, जे कंहिं ससी ॾे मेरी अख सां कंहिं ॾिठो ते मां उन जूं अखियूं कढी कुतनि खे खाराईंदुसि। मूंखे ख़बर आहे शेरल तूं निराने आहीं, खून करे नेरन कंदो आहीं। पंहिंजी बकवास बंदि कर, जोश कर ॾेखारे त वाट लण, पंहिंजी इज़त खे बचाए। इहे हवाला राति जो 1 बजे सवण सां कजांइ। हा यार हाशिम सच थो चवीं, शहरयार जो पुट निसार खान नांग आहे, किथे हू असांजी इज़त खे दागदार न करे विझे। मासा त हाणे जो हाणे हली अधी ससुईअ खे वठी था अचूं। हा बाबा, असांखे पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त पाण खे करणी आहे। सिज उभरण खां पहिरियां घर छॾे निकिरी अचिजो। हाणे जो हाणे वञो, ससुई खे वठी अचो। अदा मोहब्बत खान मां पाण भेण ससुई खे वठी थो अचां। एतिरो बि न सोचई त मुंहिंजी जवान भेण घर में अकेली हूंदी। मुंहिंजी मिठड़ी भेण ख़ुदा खां दुआ घुर, जेको खूनी खेल मोहब्बत ऐं शेरियार खान जे विच में हली रहियो आहे, तोखे ऐं मूंखे ख़ुदा शाल महफ़ूज़ रखे। अदा चवे सच तो चाचा मौला बख्श ऐं अदी ज़रीना शेरियार जो केॾो ॾोह पियो हुयो जो उन्हनि खे बेगुनाह माराए छॾे। ख़ुदा ख़ैर करे, पाण सुभाणे सिज उभरण खां पहिरियां सौट मोहब्बत वारनि ॾे निकिरी हलंदा। हा अदा, शेरल बि नादर खान खे क़त्ल कयो आहे। ईअं न थिए त असां बि उन्हनि जी आवा में मारिजी वञूं। अवधि सियाणा सच चवंदा आहिनि, विड़नि सां न पटिजनि ॿूटा। कॾहिं कॾहिं सुखनि जी हवा में सावा बि सड़ी वेंदा आहिनि। सभई रंगी जा रंग आहिनि। चङो भेण पाणी ॾे। शाहनवाज़, तुंहिंजो इहो ॾाढा ॻाल्हाइण तुंहिंजी सिहत जे लाइ सही न आहे, छो त निसार खान हिकु नहर आहे, नहर जंहिंजी खल घर में रखण सां गैबात जो बि सायो न आहे थींदो। शाहनवाज़, ससुई खे मुंहिंजे हवाले कर, मां उन सां निकाह कंदुसि। जेकॾहिं न त तुंहिंजे खून जी मेहंदी ससुई खे हथनि ते हणी मां लाऊं न हणंदुसि। निसार खान, इहे ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, मुंहिंजी हयात में कॾहिं नथो थी सघे। दादा आवाज़ थी अचे। अल्लाह न बुलाए, लॻे त ससी जो आवाज़ थो। अच त पोइ हलो। ससुई खे वठी हल, मां पाण ई हिन सां मुंहुं ॾियां थो। तोखे यार अकेलो कीअं छॾियां?
न तूं निकिरी वञ मां दीवार बणिजी वेंदुसि अल्लाह जो रसूल भलाई कंदो ससी तो परेशान न थी आसाद खुदा खैर करे दादन अकेलो पियो अचे अल्लाह खैर कंदो दादन शेर किथे आहे अदा निसार खान शाहनवाज के कत्ल करे छड़ियो असां भी निसार खान के बुधायो तू हथन में चूणियो असां भी ना इन पातियूं असां भी उन जे पालतू कुत्ते के जह न पहुंचाया थी पर दादन मुखे यो बुधाए शेर लाए ससी किथे आइन छा अदा शेर लाए ससु इते ना इन पोता दादन ये तू छा थो चवी आदा मां उनन के सही सलामत रवानो करे निसार नोर जे वाठन ऐं शेर जे विचां दीवार बणजी ऐं दुश्मन सां मुकाबलो कयो आहे शेर लाए ससु सही सलामत हिन तरफ आया है अदा किथे ईअं त न आहे अधे वारा दुश्मन जे हथ चढ़ी विया हुजनि हलो त उन्हनि जी हली ॻोल्हा कयूं दादन रुख रख किथे शान रुख न करे विया हुजनि Gora sa kadel.
निसार खान है कादर खानी सोन अंदर बाबा साईं मेरे कोई कोने मेरा भी कुछ तो नहीं अरे वकील वकील भाषा जगह जगह न कहीं ना तो कभी मारा खड़ी लुस शेरन कभी मारा खड़ी तो मैं कुत्ता की मौत mana kali kam masa tu ni nanya boleh bukan boleh cun शहर खाना एडो जुल्म न कर तू आराम सां वे तोखे मिठाई मिलंदी तू दिल जाए कर शहर खाना छोकरी के भी अगवा करे आवा शहर के भी अगवा करे आवा मुखा भी मथा पुछण राजी मुखे याद कंजा मां तो सा गजा आया इन्ही जे करे शहर खाना मां सिविल ड्रेस में आयो आ पुलिस की गाड़ी मोबाइल भी न कायो आ छो तो तुजी दोस्ती जे करे मां ये तोरी हली आयो आ वधी जेतरी तू इज्जत करे माली अच्छा बिल्कुल तू मुझो भाई जो दोस्त आई तू नाराज छो थो थी तू वे तू जो भी हिसाब किताब थींदो तू घबराए ना वे दिशा तो किया न थी गाई मां नगाईदम न कहिए अदा उठ अदा छा थियो अदा अदा
कादर खान पुत्र कादर खान निसार खान निसार खान निसार खान गला मुझा पा तो तू मां मोहब्बत करे अज तू मुझे मथो कुर्बान थी वे मुझा पा बाक़ी केजे सारे चढ़ी मुझा मिठा शहरयार खान तू वॾा ज़ुल्म कया आहिनि तू शहरयार खान जो अञा ज़ुल्म ॾिठो किथे आहे सूबेदार तू हाँ शहर खान हाँ तू घणा ई ज़ुल्म कया हाणे तुंहिंजा गुनाह वधी रहिया आहिनि मुंहिंजो फर्ज़ आहे तोखे गिरफ़्तार कंदुमि जेकॾहिं न चालाकी करण जी कोशिशि न कजांइ राम जी मौत मारे छॾींदोमांइ शहरयार खान ये धरती असांजी माउ आहे माउ हिन धरती ते रहण वारा सभु मुस्लमान भाइर आहियूं ख़ुदा जे वास्ते ही खून खराबो बंदि कयो पंहिंजे अचण वारे नस्ल खे कलम सां प्यार करणु ऐं क़ुर सां मोहबत करण जो सबक़ ॾियो हिन हथियार खां उन्हनि खे नफ़रत करणु सेखारियो असां त अशरफुल मखलूक़ात आहियूं असांजे नबी पाक त असांखे दीन जे दुश्मन सां बि प्यार करण जो सबक़ ॾिनो आहे छा वरी शहरयार खान छा वरी पूरी अना ख़ातिर पंहिंजी तबाही कराए छॾियई ऐं पंहिंजा जवान 4 पुट माराए पुट ऐं वेड़ो वीरान कराए छॾियो झेड़नि में सवाइ तबाही जे कुझु बि न आहे दुनिया वारो मां तव्हांखे हथ वधी अर्ज़ थो कयां बदिले वठण खां बहितर ईअं आहे त माफ़ करे छॾियो माफ़ छो जो बदिले वठण सां न तव्हांजी इज़त महफ़ूज़ रहंदी न तव्हांजी गैरत महफ़ूज़ रहंदी ख़ुदा खे मञियो हिन धरतीअ ते प्यार ऐं अमन सां रहो हल शहर खान हल अॻ में थी हल माला वागे हल